कादियानी ते जब पहले बताओ यार आवाज बताओ कादियानी ते हाणे ॿुधो ॿियो कादियानी जो छा गुस्ताखाना अक़ीदा छा आहे हिकिड़ो कादियानी लिखियो कादियानी जो बदबख्त ख़लीफ़ो हुयो उन्होंने लिखियो हज़रत अबू बकर हज़रत उमर सईं रज़ियल्लाहु अन्हुमा कि छा हुया ॿई ख़लीफ़नि जे बारे में लिखियो त मिर्ज़ा कादियानी जे जुती जे तस्बो खोलण जे लाइक़ न हुया हिकिड़े पासे हुसैन जी गुस्ताखी करे थो हिकिड़े पासे सहाबा जी गुस्ताखी करे थो ॿिए पासे हुजूर जी शान में गुस्ताखी करे थो कुरान में तहरीफ करे थो हदीसनि में तहरीफ करे थो उम्महातुल मोमिनीन जी शान में गुस्ताखी करे थो ऐं असां मुसलमाननि खे काफ़िर कयो पोइ अहिड़े कादियानी ते लानत विझणु खपे न ॾाढियूं तो कादियानी ते लानत तो नथो अचे यार अल्लाह लानत हिकिड़े जी आवाज़ घणी आहे यार मां हिकिड़ी मिसाल ॾिनो आहे पहिरियों चकर आयो नाराज़ न थी जो हिकिड़ा हूंदा आहिनि मुजाहिद ॿिया हूंदा आहिनि मजावर दरबारनि ते वेठा हूंदा न माल वेढ़ण वारा उहो मजावर ते सिर्फ़ु माल सां हूंदी आहे मुजाहिद पंहिंजी जान हथेली ते रखी करे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे बि ईमान जी हिफ़ाज़त कंदो आहे ॿिए जी बि ईमान जी हिफ़ाज़त कंदो आहे मुजाहिद थी करे रहियो कादियानी ते हाणे कादियानी ते ॾेचलेटी करणु खपे न तव्हां टाइम तव्हां था ॿुधायो मां कोन थो ॿुधायां अगरि को कादियानी अचे वो चए तो मौलवी साहब गलत तो चवे मां हुन सां ॿई ॻाल्हाइण लाइ तयारु अचे अल्हम्दुलिल्लाह मां घणनि कादियानी खे कलमो पढ़ायो आहे अल्हम्दुलिल्लाह हिते हेकोट लालू जे इलाइक़े में हिकिड़ो मरी बलोच ॾाढा सख़्तु आहिनि बलोच आहिनि यार उन्हनि मां कुझु कादियानी थी विया असांखे ख़बर पई त मरी बलोच कादियानी थी आहिनि वियासीं उनजो पीउ गुज़ारे हो सॼे इलाइक़े में बैकाट करायो हिनजो जनाज़े में केरु न वञे हिकिड़ो मुक़ाम हुयो मुक़ाम देवबंदियुनि जो न हुयो के ॿिए जो हुयो उते वञी पहुतासीं उन्हनि सां मुलाक़ात कईसीं उन्हनि चयो त बाबा असांजे मुक़ाम में न ईंदा आहिनि उन्हनि पंहिंजी बनी में पंहिंजे घरनि जे आॾो उनखे दफ़न कयो पोइ वरी असां महिनत कईसीं बाबा ही मुसलमान थियनि उहे मरी कबीला थोरो सख़्तु हूंदा आहिनि असां वरी राब्तो कयोसीं हिते मरी कबीले जो सॼे पाकिस्तान जो हिकिड़ी तंज़ीम ठहियलु आहे मरी इतिहाद जे नाले सां उनजो जेको जनरल सेक्रेटरी आहे उहो जहांगीर खान मरी असांजो दोस्त आहे कराची में रहे उन्हनि सां कंहिं दोस्त जे ज़रिए राब्तो थियो उन्हनि चयो त असांजा मरी बलोचिस्तान में वेठा आहिनि घणा कोलू ज़िले में हाणे कोलू ज़िले में उन में वॾे में वॾो जेको मदरसो हुयो उनजो मुल्क में शेख उल हदीस हज़रत मौलाना करीम बख्श साहिब हू पंहिंजा वफ़द वठी हिते आया ऐं जेका ही कोट लालू वारा आहिनि जहाज मोरी वारा मरी जेका कादियानी थी आहे इन जो मामू बि उन्हनि सां गॾु हो उहो मुसलमान पंहिंजा जमात जा उहे हू आया मां मूंसां राब्ते में हुया मूंखे चई त असां 3 मौलवी आहियूं असां इन सां पाण पंहिंजे तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं ज़रूरत पई त तव्हांखे घुराईंदासीं ठीकु आहे रात जो हू 11 बजे हिते पुॻा गुफ़्तगू शुरू थी यकीन कंदो फजर थी वई सॼी रात गुज़री वई फजर थी वई फजर नमाज़ पढ़ी मौलाना करीम बख्श साहब वॾी उमिरि जा बुज़ुर्ग आहिनि तक़रीबन 70 साल उमिरि हूंदी मूंखे फ़ोन कई त मौलवी साहब मां तव्हांखे नथो सुञाणा फ़ोन ते राब्तो आहे मोबाइल ते राब्तो आहे ही कादियानी ॾाढा किना अथव हिनजी वॾी तयारी आहे असां 3 मौलवी आहियूं सॼी राति गुज़री वई आहे हिनखे क़ाबू न करे सघियासीं हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां अचो जेको वॾा बुज़ुर्ग ॿिया घुरायो मां पंहिंजे मर्कज़ वारनि खां मुल्तान कराची फ़ोन कयो आहे उन्हनि चयो बाबा तव्हांखे केतिरा साल थिया आहिनि भले 18 साल थिया आहिनि जमात में बाबा वञो बिस्मिल्लाह पढ़े शुरू थियो मां वरी कादियानी जा असल किताब खणी उते वियासीं
हाणे मुनाज़रो जेको थींदो आहे इहो तव्हांजे करे ॿुधायां थो टाइम घणो कोन थी वियो बसि 5 मिंट तकलीफ़ जी मार उते ॻाल्हि कोई मां तफ़सील में नथो वञा उन्हनि चयो कादियानी त मां सुवाल कंदुमि अवां जवाबु ॾींदो ठीकु आहे कयो सुवाल हाणे इन्हनि सुवाल करणु शुरू कयो कादियानी क़ुर पाक जी आयत पढ़े पियो उनजो माना करे पियो हदीस पढ़े पियो उनजो माना करे पियो सवाल करे पियो मां उनजा अलहमदुलिल्लाह जवाब ॾिना जेका उस्तादनि सां पढ़ियो हुते जवाब ॾींदो आहियां चुप कंदो आहे हर मोबाइल उनजो आन लॻो पियो हुयो ओॾा पंहिंजे वॾे मुरबी सां राब्ते में हुयो अहिड़ा सवाल करे पियो मुंहिंजो जवाबु ॿुधी ॿाहिरि निकिरी वञे वरी अची ॿियो सवाल करे मां हुनजो जवाबु ॾियां वरी ॿाहिरि निकिरी वञे पोणा 3 कलाक गुज़री आहे सवाल जे मथां सवाल सवाल जवाबु कंदो आहे पोणा 3 कलाक गुज़री विया मां चयो बाबा हाणे पोणा 3 कलाक मां तव्हांजो सुवाल जो जवाबु ॾींदोमांसि हाणे 2-3 सुवाल मां बि कया सभु चवणु लॻा हा हा बाबा हुनजा पुट बि हुया हुनजा ॿाहिर बि हुया ॿिया बि हुया सभु ही 3 मौलवी कोल्ह वारा बि हुया हुनजो मामू बि हुयो जी हा मां हिकिड़ो सुवाल कयो मां चयो तव्हां मिर्ज़ा कादियानी खे छा था मञो हिकिड़ो सुवाल चुप थी वियो बाबा जवाबु ॾियो न तव्हांजा केॾा 3 कलाक मां जवाबु ॾींदुमि हिकिड़ो सुवाल जो जवाबु ॾियो जीअं असां इमाम मेहदी था मञूं बसि इन खां सवाइ कुझु नथा मञो न चवणु लॻो त मसीह मौद बि मञूं था पहिरें तव्हां चयो इमाम मेहदी था मञूं हाणे वरी चयो त मसीह मौद मञूं मसीह मौद ख़बर अथव कंहिंजो नालो आहे ॿुधायो कंहिंखे ख़बर हुजे त ॿुधाए हा शाबाश माशाअल्लाह मसीह मौद जो न ईसा इस्लाम जो मसीह इब्न मरियम ईसा इस्लाम जो नालो ईसा मसीह इब्न मरियम ये ईसा इस्लाम जो नालो है यसू ईसा इस्लाम जो नालो मां जो पहिरें चयो इमाम मेहदी मञूं था वरी चए तो मसीह मौद माना ईसा मञूं था हिन खां अलावा को ॿियो थींदा मां चयो नबी नथा मञो थींदा मिर्ज़ा कादियानी पाण खे नबी चए थो थी न इहा ॻाल्हि ग़लति आहे मसीह मौद इमाम मेहदी अॼु नबूअत जी दावा न कई आहे थी न मां किताब कढींदुसि अॼु बि किताब कंहिंजी आहे हीअ असांजी कादियानी जी आहे अॼु असांजी त कोन्हे थी न पक जी हा मां किताब खोले मां तुंहिंजी पढ़ाई चालू कर मां न पढ़ंदोमांसि तूं पाण पढ़ ते मुंहिंजो पुट पढ़ंदो पुट ई पढ़े तुंहिंजो हाणे उहो किताब जो छा लिखियलु हुयो हवालो छा हुयो इहो हवालो ॿुधाए ॻाल्हि पूरी कयो उन किताब में मिर्ज़ा कादियानी लानती छा लिखियो अल्लाह ताला ने मुझे कहा मैंने मान लिया क्या क्या आगे कादियानी कहता है कि आदम अलैहिस्सलाम भी मैं नौज़ुबिल्लाह आदम अलैहिस्सलाम भी मैं हूँ नूह अलैहिस्सलाम भी मैं हूँ इब्राहिम अलैहिस्सलाम भी मैं हूँ मूसा अलैहिस्सलाम भी मैं हूँ ईसा अलैहिस्सलाम भी मैं हूँ मोहम्मद रसूलुल्लाह भी मैं मैंने कहा ये क्या कह रहा मैंने तो नहीं लिखी किताब कादियानी ने लिखी है ना तुम्हारी किताब है कहता हाँ मैंने कहा इसमें क्या लिखा मैं आपसे बात नहीं करता क्यों 3 कलाक तव्हांजा सवाल जा जवाब मां ॾिना हाणे हिकिड़ी सवाल में तव्हां बाक़ी विया छो ॾियो न जवाब हमारा फासियो ईमान न ॻाल्हायो न हमारा मुसलमान न थियो पर अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुबारकबाद वारी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां अल्हम्दुलिल्लाह हुनजो पुट बि मुसलमान थियो 3 ॿाहिरि बि मुसलमान ॾाढो चओ यार सुभाणे अलाह एॾी आस्ते सुभाणे अलाह कीअं कमु थींदो 3 ॿाहिरि मुसलमान थिया हिकिड़ो हिते थो रहे 2 कराची लॾे विया इहे असांजो चहिरो ॾिसण बि गवारा नथा कनि हुनजो पुटु मूं वटि नवाब शाह आयो त साईं मौलवी साहिबु जेको मुंहिंजो मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजे पीउ जो अहिड़ो अक़ीदो आहे असांजा अक़ीदा न आहिनि मां तौबा थो कयां मुंहिंजी तौबा करायो कि पीउ आहे गॾु रहां थो मूंखे एतिरी इजाज़त ॾियो त इन ते महिनत कयां ऐं मुसलमान थी वञे
एतिरी इजाज़त ॾियो, कुझु इजाज़त ॾियो, ठीकु आहे इजाज़त आहे, वञ हुन ते महिनत कर कि मुंहिंजा अक़ीदा ई न आहे, मां तौबा थो कयां, हिन ते लानत थो विझाए थींदो। हाणे तव्हां बि लानत विझो कादिरनि ते ख़त्म नबूअत असांजो बुनियादी अक़ीदो ईमान। हिन ख़त्म नबूअत जी हिफ़ाज़त जे लाइ सहाबा किराम पंहिंजी जानू पंहिंजा औलाद ॿचिड़ा क़ुर्बान करे छॾिया। असांजा वॾड़ा असांजा अकाबिरीन मुजाहिद इन ख़त्म नबूअत जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजा ॿचिड़ा क़ुर्बान करे छॾिया। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो, ॻाल्हि ॿुधायां थो, अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ज़िंदगी रही त पोइ वरी अचणु थींदो तफ़सीली इंशाअल्लाह, वरी बि ॻाल्हियूं थींदियूं, इहा कैद ते मां गुफ़्तगू कंदोमांसि जेकॾहिं अव्हां जो साथ हूंदो। आराम त रहियो, राति जो टाइम आहे, जो आराम जो टाइम कजो त हाणे बोल छा कयो। ख़त्म नबूअत जो असांजी ज़िमेवारी आहे कोन्हे। लाहौर जे अंदरि हाणे जिते 7 सितंबर ते जलसो आहे न, तव्हांखे बि दावत ॾियूं था, हितां बि गाॾी वेंदी इंशाअल्लाह, सकरण मां बि सॼे मुल्क मां गाॾियूं वेंदियूं, काफ़िला वेंदा, मुस्लमान मुजाहिद वेंदा। लाहौर मीनार पाकिस्तान ते 7 सितंबर ते वॾो ख़त्म नबूअत जलसो आहे। 7 सितंबर 1974 में कादिरनि खे काफ़िर कराए ॾिनो वियो। हाणे 2024 50 साल मुकमल थिया, 50 साल गोल्डन जुबली ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस थींदी। अव्हां ईंदो इंशाअल्लाह। हिन ई लाहौर में ख़त्म नबूअत जो नारो लॻाइण जुर्म हुयो। कादियानी ते लानत विझण त लानत विझण, इनखे काफ़िर चवण बि जुर्म हुयो। 1953 जे अंदरि जॾहिं ख़त्म नबूअत जी तहरीक हली, लाहौर जे माल रोड ते 10,000 खां वधीक मुस्लमाननि खे हिन जे करे शहीद कयो वियो। उनजो जुर्म छा हुयो त उन्हनि ख़त्म नबूअत ज़िंदाबाद जो नारो हणियो, उन्हनि कादियानी काफ़िर जो नारो हणियो, कादियानी मुर्दाबाद जो नारो हणियो, उनखे गोली हणी शहीद करे छॾियो। इन ई तहरीक जे अंदरि घोट भी शहीद थिया, इन ही तहरीक जे अंदर नौजवान शहीद थिया, इन ही तहरीक में बूढ़ा बुजुर्ग भी शहीद थिया, इन ही तहरीक में नंढा ॿार भी शहीद थिया। पर ख़त्म नबूअत ज़िंदाबाद जी सदा उहा न रुकी न आहे, उहा हले पई। ऐं कादियानी मुर्दाबाद, कादियानी काफ़िरनि इहो नारो हलंदो रहियो। हिकिड़ो मौक़ो अहिड़ो बि आयो, हिकिड़ो वाक़ियो मुख़्तसर ॿुधाए, ॻाल्हि पूरी थो कयां। हिकिड़ो मौक़ो अहिड़ो आयो त ॿाहिरि आवाज़ अचणु बंदि थी वई। हिकिड़ो बूढ़ो बुजुर्ग 80 साल जो, अवां आहे को 80 साल जो, 80 साल जो बूढ़ो बुजुर्ग पंहिंजे पोटे खे चवे, अबा ॿाहिरि गली में गिटी में निहार, रोड ते निहार, ख़त्म नबूअत ज़िंदाबाद जो नारो आवाज़ अचणु बंदि थी वई आहे। निहार, पोइ पोटो वियो ॿाहिरि ॾींहुं ते, अबा ॿाहिरि त केरु कोन्हे, लाशूं पयूं आहिनि, मथां फ़ौजी बीठा आहिनि, केर भी कोने। अच्छा, ख़त्म नबूअत जो नारो लगाइण वारो केर भी कोने। पंहिंजो अबा लठ मूंखे ॾे, लठ वठी पंहिंजे पोटे खे गॾु खणी हीउ बूढ़ो 80-85 साल वारो ॿाहिरि निकितो। हाणे हीउ बूढ़ो बाबो अछी दाढ़ी सां 80-85 साल वारो लठ जे सहारे हले थो, पोटो गॾु अथसि, ही नारो लगाए तो, ताजदार ख़त्म नबूअत तव्हां बि तो जिंदाबाद। ही नंढो पोटो 5-6 साल वारो ही चए तो जिंदाबाद। वरी ही नंढो ही चए तो ताजो तख्त ख़त्म नबूअत, ही बाबो चए तो जिंदाबाद। ही ॿई नारा लॻाईंदा था वञनि, अॻिते थींदा था वञनि। अॻियूं हुननि ॾिठो, हुननि छॾियो कोन्हनि त तूं बूढ़ो पीर सन बुज़ुर्ग आहे, ही नंढड़ो ॿार तोसां गॾु आहे। जंहिं बि नारो हणियो आहे असां हुनखे रिआयत न ॾिनी आहे, असांखे आर्डर हुयो गोली जो, हुनखे मारे छॾियोसीं, शहीद करे छॾियोसीं। पर तूं पोड़ो आहे, तूं वॾी उमिरि जो बुज़ुर्ग आहे, ही नंढड़ो तोसां गॾु आहे, हलियो वञ वापसि, तोखे रिआयत ॾियूं, तुंहिंजी ज़िंदगी बख़्शूं था, वापसि हलियो वञ। ही पोड़ो वॾो अजीब जवाबु ॾिनो अथसि। हिननि चयो त मां वञी आराम सां घर में वेहां ऐं मुंहिंजे नबी जी ख़त्म नबूअत जी सदा भरती वञे, सुभाणे क़यामत जो ॾींहुं हूंदो त मां पंहिंजे कमली वारे नबी जे साम्हूं कीअं वेंदो। हुज़ूर साईं मूंसां सवाल करे छॾे त मुंहिंजी ख़त्म नबूअत जी सदा बंदि थी वई हुई, तूं आराम सां पंहिंजे घर में वेठे हुई, मां कीअं जवाबु ॾिनो, छा जवाबु ॾिनो। अॼु ही कोड़ो ॻाल्हाए पियो, ही नंढड़ो ॿारु एॾो जज़्बो हुयो। यादि कयो, ही प्रोग्राम तॾहिं रखंदा आहियूं त नंढड़नि में बि जज़्बो बेदार थिए, वॾनि में बि जज़्बो बेदार थिए, ईमानी ग़ैरत बेदार थिए। तवजो कयो, ही बाबो ही ॾाढो अॼु ॻाल्हाए पियो हुननि फ़ौजियुनि सां,
ये नंढड़ो पांजी तोतली ज़बान में चवे तो ताज और तख्त खत्म नबूवत दौलत जिंदाबाद इन नारो लगायो उन्हनि गोली हलाए छॾी ही ॾाढो पंहिंजे पोटे सां गॾु उते शहीद थी वियो मुंहिंजे लाइ अवां जे लाइ क़यामत कई अचण वारे हर मुसलमान जे लाइ ही दर्स ॾेई वियो ही सबक छोड़े वियो त मुसलमानो सभु कुझु क़ुर्बान करे छॾिजो पर ख़त्म नबूवत ते सौदेबाज़ी न करो उन कमली वारे नबी मदीने जे अमीर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ा करो वादो कयो तो असां भी वफा इंशाअल्लाह भई हाथ मथे करे मस्जिद में अल्लाह के घर में बैठा ते इंशाअल्लाह असां भी कमली वारे नबी जो कलमो पढ़ियो उन्हनि सां वफा कंदासीं ख़त्म नबूवत जो दिफ़ा कंदासीं ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ कंदासीं ही कादियानी लानतिन सां मुक़ाबलो कंदासीं इन्हनि जो मुक़ाबलो इंशाअल्लाह हुन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसे ताईं दुनिया में कादियानी ख़त्म न थी वेंदा कोशिश कंदो इंशाअल्लाह ये दोस्तन सां ताउन कजो ख़त्म नबूवत जो कम इंशाअल्लाह अदा वधी कंदासीं इंशाअल्लाह वॾा प्रोग्राम भी रखंदासीं कि 7 सितंबर वारो जलसे जी अवां के दावत है असा जमीयत उलमा इस्लाम जा ख़त्म नबूवत जा अकाबिरीन बुजुर्ग साथी ने महात पे मेहनत कर रहे हैं असा जो भी फर्ज है इन से बाह मेरी थियो इन से ताउन कयो इन से हर मौके पे इन से गॾ बियो ताउन कयो अल्लाह ताला से दुआ है त अल्लाह ताला असा जे वेहण के इन ख़त्म नबूवत जे प्रोग्राम के ॿुधण के ताउन करण वारनि जे ताउन के अल्लाह ताला क़बूल फरमाए सुभाणे क़यामत जे ॾींहुं इन वेहण के असा जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मुबारक शफात के उसूल जो जरियो बनाए बयान मुझो पूरो थियो हाणे आखिर में नारो लगायूं था पर बड़े जज्बे से जवाब दीजो इंशाअल्लाह अट जरूर है सकी भी आओ मुजाहिद मगर जवाब दीजो ठीक है नारे तकबीर माशाअल्लाह जवान बोलो नारे तकबीर ताज और तख्त ख़त्म नबूवत ताज और तख्त ख़त्म नबूवत ताज और तख्त ख़त्म नबूवत कादियान ते कादियान कुत्तन ते कादियान ते जेका कादियान जा यार हैं चौकदार कादियान जे जेका कादियान जा यार हैं गद्दार कादियान जी हामिन ते कादियान जे हामिन ते जज़ाकल्लाह 50-100 जे करे कादियानी लालच ॾेंदा त अचो असां कारोबार कयो शइ वठी वञो उधार ते ॾींदा खुदा रा पंहिंजे ईमान खे बचायो कादियानी सां को कंप्रोमाइज़ न कयो इंशाअल्लाह हुज़ूर साईं जी शफ़ाअत मिलंदी दुनिया में भी कामयाबी मिलंदी आख़िरत में भी कामयाबी मिलंदी जज़ाकल्लाह व मा अलैना इल्ला